तहां रावल खान जे दुश्मनन खे ॻोल्हे उन्हनि जो पीछो करे ऐं कीअं बि करे उन्हनि खे ॿधी कंभे हिते खणी अचो ऐं ॻोठ जे चौराहे ते ईअं बीहारे सिधियूं गोलियूं वणनि सीने में त ख़बर पए त वणे तारा गोल तारा। मां अदा जे ई दुश्मन खे ॻोल्हण ऐं उन्हनि खे ज़ाहिर करण जे चक्कर में आहियां। जेके अदा साईं जा दुश्मन आहिनि उहे बाबा साईं जा कातिल बि आहिनि। ऐं उहे हाणे मूंखे मारण जो सोचंदा हुआ। चयो त इन जाबर ॾे तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ में असांजे लाइ तमामु घणो ज़हर भरे पोइ हेॾे रवानो कयो ईअं न। इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं जाबिर मुंहिंजे दिमाग़ में तव्हांजे ख़िलाफ़ु ज़हर भरे मोकिलिया त हिन वक़्तु मां तव्हां सां ॻाल्हियूं न कयां ऐं मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं खुलियल हुजनि। या मई जेकॾहिं पंहिंजे घर में आहे त असांजे लाइ ख़तरो, ऐं जेकॾहिं घर खां निकिरी वई न ॿाहिरि त ॿीणो ख़तरो। इन जे करे इन माई खे मरणो पवंदो, तॾहिं ई असांजे मथां ख़तरो टरंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।